नाज़रीन असां पहुची चुका आहियूं पंहिंजी सेलिब्रिटी जे घर में। हुन शहरीला अली सां मिलाइण जी कोशिश करे रहिया आहियूं जिन खे तव्हां सिर्फ़ु स्क्रीन ते ॾिठो आहे। फनकार थियणो पवे थो, भले दिल में दर्द पाए पर खेलणो पवे थो। यादगिरियूं संभाल कम ईंदे, यादगिरियूं संभाल कम ईंदे। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां रूबी अली। हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं हिकु सेलिब्रिटी जे घर। सो असां बि इंतज़ारु पिया कयूं, तव्हां बि इंतज़ारु कयो। हाणे इलाही ॾिघो सफ़र आहे, हाणे ॾिसूं था त केतिरी देरि में असां पहुचूं था। पूरी टीम आहे ऐं असां इलाही एक्साइटेड आहियूं छो जो हुननि सां गुफ़्तगू कंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं, खोड़ सारी कचहरी बि थींदी। नाज़रीन असां फाइनली पहुची चुका आहियूं पंहिंजी सेलिब्रिटी जे घर में। तमामु सुठी फ़िज़ा, तमामु सुठो माहौल आहे। हाणे हुननि जे घर जी तरफ़ वञूं था, हुननि सां कंदासीं खोड़ सारी ॻाल्हियूं। बिल्कुलु ठीकु ठाक। गुड टू सी यू हियर। मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हांजे घर अची करे। तव्हां पहिरीं ॿुधायो तव्हांखे कीअं पियो लॻे मां अचानक तव्हांजे घर अची वई आहियां। ऐं हू बि नओं जोड़ो आहे, शादीशुदा जोड़ो आहे। ज़रूरी आहे हुननि सां ॻाल्हि ॿोल थिए, कुझु कचहरी थिए। अदा हाणे तव्हां ॿुधायो त पहिरीं शहनीला जेको शादी खां पहिरीं हुई, हाणे उन में केतिरो चेंज आयो? तमामु घणो इलाही डिफरेंट आहे। ऐं शादीअ खां पहिरीं जेका हिन जी ज़िंदगी उहा फुल अलॻि हुई, फैमिली अलॻि हुई, हिननि जो एटमॉस्फेयर माहौल अलॻि हुयो। ऐं हींअर मूंसां गॾु हिन जी ज़िंदगी थोरी ॿिए नमूने ठाहे। मुंहिंजी बि ज़िंदगी पहिरीं जेका आई उहा केरु वधीक पंहिंजे पाण खे लकी सम्झंदा आहियो? अदा सिराज तव्हांखे मिलियो तव्हां या तव्हांखे शहनीला मिली तव्हां? आउं त चवंदुसि त लकी आहिनि माशाल्लाह। पूरी दुनिया, पूरी सिंध, जिथे भी पूरी दुनिया में सिंधी रहनि था, माशाल्लाह हिननि खे तमामु रेस्पेक्टली ॼाणनि था, सुञाणनि था। मुंहिंजी इहा तमामु घणी वॾी ख़ुशनसीबी आहे त हिननि जहिड़ो माण्हू मुंहिंजी ज़िंदगी में आयो आहे, हिननि खे एक्सेप्ट कयो, क़बूल कयो, पाण सां गॾु कयो सॼी ज़िंदगी में। ऐं आउं लकी आहियां रूबी सची। मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी सफ़र में जीअं ज़िक्र कयो पहिरीं तव्हां सां त हिकिड़ो सफ़र में रही आहे। त मूं इन पासे जो सोचो ई न हो को शादी जो बढ़िया आहे, सभु ज़िम्मेदारियूं मुंहिंजा वॾा। पर जॾहिं मूंखे हिननि सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, माशाल्लाह काफ़ी पढ़ियल लिखियल सोच, हिन जी सोच जेकी असां ॾे ब्रॉड आहे, सुठी सोच जा मालिक आहिनि। ऐं आउं लकी आहियां। तव्हांजी लाइफ में केतिरो चेंज आयो? तव्हांजी लाइफ में एॾो ख़ासि न, बिकॉज़ मीडिया हिननि सभिनि औरतुनि खां मीडिया डिफरेंट कंदी आहे सभिनी सां। ठीकु आहे, त मीडिया अलहमदिल्ला मुंहिंजो कंटिन्यूटी आहे। तव्हां सभई मुंहिंजे घर आया आहियो, ऐं KTN ते वई इंटरव्यूज़ ॾियण आया, त इहा हिकिड़ो सबूत आहे त माना मुंहिंजी लाइफ में को चेंजिंग्स न आहियूं आहिनि। मतिलबु रिश्तनि जी चेंजिंग थी आहे। रिश्तनि जी चेंजिंग इन मामले में थी आहे जंहिं तरह हुते हिकिड़ो पूरो परिवार हो, अम्मी, भाउर, भेणूं, उहो साॻियो परिवार हिते बि आहे। पूरी सस जे रूप में हिकिड़ी माउ अलाह पाक ॾिनी आहे, ऐं भेणनि जे रूप में निणानूं आहिनि, ऐं ॿ निणानूं आहिनि, ॿई सदोरियूं आहिनि माशाल्लाह, सुठियूं आहिनि, लविंग आहिनि। ऐं अगरि जो ॿ ॾेर आहिनि माशाल्लाह, काशी ऐं अली, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे। उहो कामरान भाई जी, काशिफ भाई जी कमी उन्हनि पूरी करे छॾी। कामरान ऐं काशी जी कमी, अली ऐं काशिफ भाई। असां में मुंहिंजो बाप काशी आहे, काशी आहे, हिते बि मुंहिंजो बाप काशी आहे। ऐं ॿिन्हिनि में सिमिलैरिटी आहे ॾाढी माशाल्लाह, ॿई लविंग, ॿई केयरिंग। ऐं बसि अगरि थोरी लाइफ में चेंज आयो आहे त पहिरीं सिंगल हुईसि, बैचलर हुईसि, हाणे असीं वञणा थी विया, हिक खां ॿ थी विया। अदा पहिरीं कोई वाइदो तय थियो हुयो त भई मां हिकु शर्त सां शादी करे सघां थी, मूंखे मीडिया जी इजाज़त ॾिनी वञे? हा, असल में इहो कुझु थियो हुयो डिसाइड? असांजी कम्युनिकेशन त काफ़ी 3 सालनि खां वठी हुई, पाण में अटैच हुआ थी। मुंहिंजा ख़्याल ई कुझु, ऐं पाण रोशन ख़्याल माण्हू आहियां, हिननि शयुनि सां अहिड़ी सोच सां तालुक़ु न आहे मुंहिंजो त हीअ पाण मूंखे सुञाणनि पियूं, ॼाणनि पियूं मुंहिंजी आदतुनि खे, मिज़ाज खे।
हिननि करे अहिड़ी डिमांड रखी ई कोन हिननि पंहिंजी ख़्वाहिश ॿुधाईंदियूं हुयूं त आऊं पंहिंजी शादीअ खां पोइ वारी जेका ज़िंदगी आहे उन में पंहिंजे फन खे पाण सां गॾु खणी हलणु चाहियां मूं चयो त इहा तमामु घणी मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे फन खे उनखे जेको आहे ख़तमु न थियो कयो अञा हुनखे अॻिते खणी हलंदो ऐं आऊं अव्हांखे सपोर्ट कंदुसि त अव्हांखे अञा वधीक जेको आहे अॻिते खणी अचां दुनिया जे अॻियां ॿियनि माण्हुनि जे अॻियां तव्हांजे फन खे अञा वधीक सघां नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जी तरफ़ तव्हां केॾांहुं बि न वञिजो असां सां गॾु रहिजो यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई नाज़रीन शनीला अली जे घर में मौजूद आहियूं अदा सिराज आहिनि शनी आहे ॻाल्हि ॿोल जारी आहे जेतिरो थी सघे असां हुननि जी ज़िंदगी जे बाबति ॻाल्हायूं पिया छो जो असां तव्हांखे हुन शनीला अली सां मिलाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं जिनखे तव्हां सिर्फ़ु स्क्रीन ते ॾिठो आहे पर्सनल लाइफ हुननि जी कीअं आहे कीअं हू रहंदियूं आहिनि कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि असां कोशिशि कंदासीं अॼु को पूरो ॾींहुं हुननि जो पूरो निचोड़ कजे त हुननि जी लाइफ कीअं आहे तबियतनि कीअं आहिनि घर में कीअं हूंदियूं आहिनि ॿाहिरि कीअं हूंदियूं आहिनि यानी मां तव्हां खां पहिरीं बि सवाल कयो हुयो तव्हांजी फर्स्ट मुलाक़ात किथे ऐं कीअं थी ऐं कॾहिं थी केतिरा साल पहिरीं तकरीबन 2.5 साल पहिरीं असांजी सेमिनार हो कराची में आई थिंक के मादरी ॿोलियुनि जी अहमियत आहे कराची में सेमिनार हो ऐं उन सेमिनार में आऊं पार्टिसिपेट करण आई सॼी सिंगर ऐं हिननि खे ॿुधाईंदी लाइ त हीअ सुठा शाइर बनि ऐं सुठो कलम आहे हिन जो सुठी राइटिंग कंदा आहिनि कलम में जेको मैसेज ॾियनि था न उहो ॾाढो पावरफुल ॾियनि था ऐं लफ़्ज़नि जी चूंड ॾाढी सुहिणी आहे ऐं कॾहिं कॾहिं कुझु माण्हुनि खे ॾेई तकलीफ़ बि पहुचंदी आहे कॾहिं कॾहिं लिखियलु अहिड़ो बि हूंदो आहे ऐं लिखी ॾींदा आहिनि तव्हांजो सुठो कलम आहे तव्हां हिनखे अॻिते कंटिन्यू कयो पंहिंजे कलम खे सुठी राइटिंग आहे तव्हांजी माशाल्लाह पोइ ईअं असांजी ॻाल्हि ॿोल थी पोइ मुंहिंजो भाउ जेको इमरान जेको हाणे जान छॾे चुको आहे उहो मूंसां गॾु असीं ॿई भाउ भेण मूंसां गॾु हमेशह तव्हांखे ज़ाती ख़बर आहे त इमरान ई हूंदो आहे हमेशह पहिरीं मुंहिंजो पीउ जो साथ हो पोइ वरी जॾहिं साथ जो इहो चैन जॾहिं टुटी त पोइ वरी मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी सॼी इमरान थी उन खां पोइ हिननि जे फैमिली में कुझु डेथ्स थियूं हुयूं त कंडोलेंस लाइ इमरान आयो हिननि दुआ पई हुई पोइ ईअं सिलसिलो पोइ हिननि इमरान मुंहिंजे भाउ जेको हुयो उन्हनि खे उन्हनि प्रपोज़ल ॾिनो पोइ इहा ॻाल्हि मुंहिंजे भाउ मूं ताईं पहुचाई त हीउ छोकिरो प्रपोज़ल खणी आया आहिनि तव्हांजी शादी लाइ जॾहिं मूं ॿुधो मुंहिंजो न भई मूंखे शादी वादी न करणी शादी न कंदसि बिल्कुलु पोइ वरी हुननि डायरेक्ट मूंखे चयो हुनमें जीअं थींदो आहे न भई असां में कहिड़ी कमी आहे जंहिंजे करे तव्हां मना था कयो मुंहिंजो तव्हां में का बि कमी न आहे माशाल्लाह तव्हां गुड लुकिंग आहियो सभिनी खां वधीक तव्हांजी सोच सुठी आहे कल्ब सुठो आहे इंसानु सुठो आहे पर शादी मुंहिंजूं कुझु हुयूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ मुंहिंजे मथां कुझु हुयूं जंहिंजे करे मूं शादी लाइ उन खां पहिरीं बि न पियो सोचो ऐं मुंहिंजो हाणे कंदसि बि न शादी बसि मुंहिंजी जेकी फैमिली आहे इमरान वियो त बसि मुंहिंजो हाणे मूंखे हिन मुंहिंजी फैमिली खे अॻियां बूस्ट करिणो आहे अॻियां करिणो आहे पर पोइ जॾहिं इमरान जो सायो मुंहिंजे मथां न थियो ऐं अमी बि काफ़ी परेशान रहंदी हुई त भई हर नियाणीअ खे हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजे घर वञिणो आहे पोइ कुझु अमी जो प्रेशर हिननि जी सचाई पोइ ईअं सिलसिलो बि ॿुधाईंदी रुॻियल आहे त इहो जॾहिं हिननि मूंखे जॾहिं प्रपोज़ कयो त इहा ॻाल्हि मूं हुननि खे रिफ्यूज़ कयो त मूं चवंदा हुआ शादी वादी आउं न कंदसि पोइ इहो सिलसिलो ख़तमु थी वियो हो पोइ जॾहिं इमरान हिन दुनिया मां लाॾाणो कयो हो पोइ हिन जी पूरी फैमिली असांजे घर आया हुआ दुआ पढ़ण लाइ कंडोलेंस लाइ हॉस्पिटल में लाड़काणे में आया हुआ अचानक सां लाड़काणे हालांकि आउं ॿुधाईंदी आहियां त हिननि जी भेण जी शादी तॾहिं थी हुई उन वक़्त में भेण नियाणी जी हिननि फड़ लाथो उहा शादी ख़तमु करे पोइ हू डायरेक्ट अस्पताल में मुंहिंजे भाउ खे ॾिसण लाइ आया ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी ख़बर न हुई छो त हुननि ॾींहं में मुंहिंजी कंडीशन सही न हुई फोन वोन सभु बंदि हुआ पोइ मूंखे पोइ ख़बर पई त हिननि जी पूरी आई हुई मतिलबु पहिरीं पाण आया पोइ पूरी घर में हिननि जी पूरी फैमिली आई उन्हनि डेज़ में मुंहिंजे मामा जी बि डेथ थी वई ऐं ॿियो ॾींहुं हुयो मुंहिंजे मामा जो कॾहिं ते फोर्थ थिया हुआ उहे ॿिए ॾींहं ते आऊं जीअं ॿुधो इमरान सीरियस थी वियो आहे हॉस्पिटल में आयो फौरी तौर ते लाड़काणे खां निकिरी आयुसि कराची सिधो हॉस्पिटल अची वियुसि बदकिस्मती मुंहिंजी उहा हुई ऐं हॉस्पिटल में पहुतुसि त अदा इमरान जेको आहे उहो ॻाल्हाईंदो पिया मतिलबु
बिल्कुलु बेहोशी वारी हालत में वो वक़्तु यादि में तमामु तूं माना हिक ॿिए जा सहारा बिल्कुलु बिल्कुलु उन वक़्त खां वठी वेंदे हिन वक़्त ताईं पाण हिकिड़ो सहारो आहे। कड़ी मेन इहा बि आहे त ही प्रपोज़ल मुंहिंजे भाउ जे थ्रू आयो, इमरान जे थ्रू तूं जोड़े वियो हू जोड़े ही सिलसिलो हू जोड़े वियो हुयो। ही सिलसिलो मूं या हिननि के न जोड़ियो, मुंहिंजे रब जोड़ियो मुंहिंजे भाउ जे मार्फत सां। अमा चयो त बसि मुंहिंजे पुट जी इहा पसंदि आहे, इमरान जी पसंदि आहे त मुंहिंजी पसंदि आहे। ईअं रिश्तो जुड़ी वियो ऐं 2-3 महीननि में असांजो सभु इंगेजमेंट थियूं, निकाह थियो, शादी रुख़सती तव्हां सभई आहियो। त इहा सभु हिकिड़ी जीअं चवां इत्तफ़ाक़नि कमु थी वियो। मुंहिंजे ख़्याल में हाणे सभु कचहरी हिते न कयो, पाण अंदरि हलूं था, शैनी जे हथनि जी मानी बि खाओ। हूअं त घर में वग़ैरह ठाहींदा आहियूं पर स्पेशली शैनी जे हथनि जी आउं बि मानी खावां, तव्हां बि खाओ। ॾिस नाज़ अंदरि था हलूं ऐं शैनी जे हथनि जी मानी। हाणे मां बि थोरो ख़राबु आहियां, तव्हां छो कंदा मां सुठो ख़राबु कंदा न चवंदा न पंखा हूंदा न मुंहिंजे हथ में ॾाढो सवाल हूंदो आहे। कुझु बि खाईंदा त मिठी सुठी डिश हूंदी आहे। अदर तरह से तव्हां ॾिसो इहो पतेटा ठाहे बिल्कुलु अजी वाह ये शैनी जी पसंदीदा दाल आहे ऐं कलर आहे कलर बि यार पसंदि आहे न वो कलर ब्लू और दाल जो कलर भी पसंद है हिन टाइप जी दाल में छा चवंदा आहिनि कलर कराएदार यानी तमाम बेहतरीन कुक है। हाँ तमाम बेहतरीन जगह सलाद शैनी ताईं लिखी आयो अदा जहिड़ो हस्बैंड ना तमामु सुठी ॻाल्हि आहे। त ॾिसो तव्हांजी केतिरी हेल्प पियो करे। ही दरअसल जॾहिं को हस्बैंड पंहिंजी ज़ाल जी हेल्प कंदो आहे ऐं उन्हनि जी मदद कंदो आहे, सम्झो हू हुनजी ओतिरी वधीक रिस्पेक्ट कंदो आहे। सिधो ही सभु कम रिस्पेक्ट सां थींदा आहिनि, इज़त जेतिरी। हाँ नाज़रीन, हाणे असां मौजूदु आहियूं दस्तरख़्वान ते जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी खाधा आहिनि ऐं चवनि सिंधी खाधनि जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे जेको शैनी पंहिंजे हथनि सां तयारु कया आहिनि। खैबर हाला मटियारी या माना हैदराबाद खान साइड ते न वेझो आहियूं उमरकोट नाम तकरीबन 40-50 मिनट्स जी ड्राइव आहे हैदराबाद टू खैबर। ऐं उते सिंध जो अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जे बिल्कुलु असां ई आहियूं, असांजो ॻोठु आहे। उन खां पोइ मशहूरु शहर आहे मटियारी। मटियारनि जी वॾी तारीख़ आहे। हर शहर सिंध जो का न का तारीख़ रखे थो, मटियारनि जी पंहिंजी तारीख़ आहे। अच्छा भला खाइण पीअण स्टार्ट कयो मुंहिंजे मुंहं में ऐं मूं वॾे मोहबत चाह सां तव्हां लाइ हीअ मानी तयारु कई आहे। ऐं चांवरनि जी मानी जी ज़िमेदारी मूं न खई आहे, बिकॉज़ इहा थोरी ॾुखी आहे पचाइण। चांवरनि जी मानी मूं न पचाई आहे, इहा मुंहिंजी निणान पचाई आहे। अच्छा सुठी ठाहींदी आहे ॾाढी। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। मानी भले भी टेस्टी आहे, त पेट त भरिजी वियो आहे असांजो, पर मुंहिंजे ख़्याल में मौसमी रूह जी ग़िज़ा आहे। हिन ग़िज़ा खे बि पूरो कबो त रूह जी ग़िज़ा बि पूरी थी उहा मुकमल कयूं। हा ज़रूरी आहे। एक्चुअली मूं तव्हांखे ॿुधायो पहिरीं त गलो डिस्टर्ब आहे, काफ़ी वायरल पियो हले न। ख़बर आहे पर फनकारनि जो हूंदो आहे अक्सर, क़ाबिल क़बूल आहे असांजी अखियुनि ते। अक्सर फनकारनि जो गलो ख़राबु हूंदो आहे, पर मुंहिंजो गलो ॾाढो सेंसिटिव एलर्जी पेशेंट। जॾहिं खां लतीफ़ सरकार तां मुंहिंजी वापसी थी आहे तॾहिं खां बसि गलो डिस्टर्ब। पर छो त तव्हां मुंहिंजे अंदरि पिया आया आहियो ऐं हिन गाने में तव्हां जी शमूलियत आहे, सो इन करे तव्हांखे हीअ अर्पिया थी ओ वास्ता तोखे रब जानना, वास्ता तोखे अल्लाह जानना, पाड़ो छॾे न वञ
सुहिणा लॾे न वञ छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला हलाए थो अला छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला हलाए थो ओ वक़्तु असां बि गुज़ारे त वियासीं वक़्तु असां बि गुज़ारे त वियासीं थोरी तकलीफ़ थी तोखे मूं दिलि ॾिनी पाण पको हाणे असां बि कयो आहे मौला हलाए थो अला गलो ख़राब आहे अगर गले ख़राब को कोई भी एतिरो बहितरीन ॻायो था त सही हूंदो त छा कंदा इहो भला कीअं हली वियो आहे लकी नी ज़ुकाम कम फिटायो आहे ॾाढो न थींदो रहंदो आहे इहे त आर्टिस्टनि जेके दाज में मिलियल आहे इहो वरसे में मिलियल हूंदी आहे एनर्जी ज़ुकाम नालो अम्मी जी बिल्कुलु हाणे पाण मानी खाधीसीं बाक़ी रूम तव्हांखे पंहिंजो ॾेखारियां थी ऐं पंहिंजो हारमोनियम पंहिंजो वार्डरोब ड्रेसिंग मेकअप सभु ईच एंड एवरीथिंग बाक़ी चांहि पाण पीअंदासीं अम्मी वटि शाम जी चांहि ऐं कुझु चाट वग़ैरह अम्मी खे मूं कल्ह चओ त ईंदसि चाट ठाहे ॾियो उते खाईंदासीं शाम जी चांहि अम्मी जे लाइ अम्मी जे लाइ हाणे नाज़रीन असां मौजूदु आहियूं शैनी जे रूम में वार्डरोब आहे सभु सामान जेको जाइज़ो वठूं आहे छा भला कुंवार खे मिलियो छा आहे हो चवंदा एक चोरी ऊपर से सीना चोरी हाणे ॾिसो न ड्रेसिंग कीअं आहे छा छा हूंदो आहे शैनी पाण खे मौजूद भी आहियूं कुछ सवालात भी थी वञनि अम्मी जे घर हुयो त तॾहिं ज़ाहिर आहे हाणे हिते आहियो तव्हां ॾिसण में इलाही हैप्पी नज़र ईंदा आहियो पर उन्हनि जी केतिरी यादि ईंदी आहे उहो अम्मी ऐं उहो प्यारु ज़ाहिर हाणे बिल्कुलु हिकिड़ी लाइफ बि चेंज थी वई आहे न कुझु मां सम्झी प्रोग्राम आहे यादगिरियूं त माना कुझु उहे यादूं छो इंसान केतिरो बि ख़ुशि हूंदो आहे पर कुझु ॻाल्हियूं इंसान जे दिलि में हूंदियूं आहिनि उहो ॾींहुं उहो अम्मी सां ॾींहुं गुज़ारियल भाइरनि सां अरे तव्हां जेके मुंहिंजा नंढड़ा भाउर आहिनि उन्हनि खे तसवुरु कयो त मुंहिंजो औलाद आहे मारवी आहे काशी आहे कानी आहे उन्हनि सां औलाद ऐं माइटनि वारो रिश्तो आहे मुंहिंजो इमरान जेको ज़िक्र कयो जान मुंहिंजो पीउ हो हिन पीउ सां मूं ॾाढो वक़्तु मुख़्तसिर गुज़ारियो इमरान सां मुंहिंजी काफ़ी यादूं आहिनि इमरान जॾहिं पाण वेंदी आहे पोइ इमरान जे पसंदि जो गानो ॿुधंदी आहे ऐं रोअंदी आहियां या पंहिंजी कसारत ॻाईंदी आहियां त रोअंदी आहियां काश हिन मुंहिंजी ख़ुशियुनि में हीअ जेकी बुनियादु ख़ुशियुनि जी इमरान रखी काश मुंहिंजी हुन ख़ुशियुनि में शरीक हुजे और सभु यादूं ॻाल्हियूं रंजिशूं जहिड़ा मोहबतूं ॾाढी यादि ईंदियूं आहिनि सची ऐं सोचींदी आहियां त जेकी औरत हूंदी आहे उनखे वॾो सफ़र करिणो पवंदो आहे ऐं स्पेशली जेकी मीडिया जी छोकिरी हूंदी आहे औरत हूंदी आहे समटाइम मूंखे ऐं पंहिंजे घर में खुलियल किताब हुअसि उते ॻाल्हाईंदी हुअसि खिलंदी हुअसि जेको बि आहिनि ही इन लॉज़ आहिनि साहुरनि में आउं सम्झंदी आहियां त हिते सोची सम्झी ॻाल्हाइणो पवंदो आहे कुझु क़ाइदा आहिनि कुझु शयूं आहिनि कुझु डेफिनेटली फॉलो करिणो पवे थो उन्हनि सभिनी चीज़ुनि खे फ़नकार थी हलिणो पवे थो ऐं समटाइम चवंदी आहियां त फ़नकार थी हलिणो पवे थो भले दिलि में दर्द पाए पर खिलणो पवे थो छो हुते इंसान जीअं हूंदो आहे ईअं ई बिंदास घुमनि बिंदास आहे जेको बि सभु कुझु साम्हूं हिते कॾहिं कॾहिं इंसान खे न चाहींदे फिरणो पवे थो न चाहींदे बि उन्हनि सां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते हलिणो पवे थो उन्हनि जे उसूलनि ते हलिणो पवे थो छो त चवंदा आहिनि त दरधारी फैमिली आहे हाथनि खां मोहबत मिली आहे पर इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जॾहिं आउं वेंदी आहियां त
मूंखे ॿारहां रुलाईंदा त काश अञा वधीक टाइम ॾियां पंहिंजी फैमिली खे। ॾींहं में अम्मी सां केतिरी दफ़ा फ़ोन ते ॻाल्हाईंदी आहीं? अम्मी सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे, तक़रीबन ॾींहं में ॿ दफ़ा हिकु दफ़ा ॻाल्हि थींदी रहंदी आहे। जॾहिं बि ॻाल्हि कंदी अम्मी सां त उनजी आवाज़ में हिकु अजीब दर्द हूंदो आहे, माना अहिड़ो दर्द हूंदो आहे जेको आउं सम्झंदी आहियां। पर अम्मा मूंखे चवंदी न आहे त तूं अचु, मां चवंदी आहियां ज़रा परायो घर आहे, तव्हां भले पंहिंजी फैमिली खे टाइम ॾियो। पर उनखे सख़्तु मुंहिंजी ज़रूरत आहे, छो त मुंहिंजी उन्हनि सां सिर्फ़ु सपोर्ट फाइनेंशियली न रही आहे, मॉरल सपोर्ट रही आहे। हिकिड़ी औलाद जीअं माइटनि जीअं दोस्ती वारो असांजो हिकिड़ो मज़बूत सफ़र रहियो आहे। हाणे उन घराणे जा 2 सहारा असीं हुआसीं बाबा खां पोइ, हिकिड़ो इमरान हो, हिकिड़ो हो। इमरान त जल्दी वियो, उनजो ख़्यालु वॾो आहे असांजी फैमिली में, असांजे वजूदनि ते, असांजे रूहनि ते। मतिलबु इमरान आऊं जिते बि वञा, रोडनि तां, रस्तनि तां, फ्लाइट्स में, घर में, मॉल्स में, होटल ते मानी गॾिजी खाइण ईंदा हुआसीं। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। हू रेडी पियो थियनि छो जो हाणे अम्मी जे घर वेंदासीं। हाणे असां शैनीला जे ससुराल मां निकिता आहियूं, हाणे पेके और थल पेके हली वेंदी असांजे। तव्हांजो नाम त बिल्कुलु मुंहिंजे रखिट आहे, माना इहा पेके अलहमदिल्ला असांजी मोहबत आहे पाण में, पर हाणे पेके वञा बि न फिलहाल इहो। पर जॾहिं कॾहिं ईअं वञो त इहे सॉन्ग जेको न असांखे व्हाट्सएप नंबर अचो, पेके हली वेंदी। अच्छा, हाणे जेके असांजी जेके छोकिरियूं आहिनि, ख़ासि तौर ते फीमेल फैंस जेके बि असांखे हूंदा आहिनि, उन्हनि खे इहो हूंदो आहे त जेके सेलिब्रिटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जे पर्स में छा हूंदो आहे, उन्हनि जे बैग में आख़िर छा हूंदो आहे। त असां अॼु पोस्टमार्टम कंदासीं तव्हांजे बैग जो, असां माइनो कंदासीं, असां उन में ॾिसंदासीं त तव्हांजे बैग में छा छा मौजूदु आहे। मूंखे ॾिसी करे बंदि करे छॾियो, खोलाईंदीमांइ वापसि खोलाईंदासीं तव्हांजो पर्स, इहे ॿुधाए छॾियो। जीत नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं शैनीला अली जी मदर जे घर में। ऐं मां अक्सर करे इहो सोचंदी आहियां, जेको घर नंढपण खां वठी उहो असांजो हूंदो आहे, मुंहिंजो घर हूंदो आहे, उहो शादी खां पोइ अम्मी जो या अबू जो घर छो थी वेंदो आहे। जॾहिं त असांजी शादी थी बि वञे छोकिरियुनि जी, पोइ बि मुंहिंजे ख़्याल में हू घर छोकिरी जो पंहिंजो ई रहंदो आहे। शैनी, आंटी तव्हां ॿुधायो, शैनी शादी खां पहिरीं ऐं हाणे जेको शैनी आहे उन में केतिरो फ़र्क़ु आहे? मूंखे त फ़िलहाल कोई फ़र्क़ु नज़र में कोन थो अचे। कोन थो नज़र अचे? बिल्कुलु कोई मतिलबु चेंज आयो हुजे? हा, थोड़ी जेकी नंढड़ी हिकिड़ी शैनी हुई हाणे वॾी थी, उन खां पोइ वॾी कराईसि। बिल्कुलु उहो चेंजिंग आहे, अचे थी वञे थी, ऐं इहो थोरो मूंखे धचको लॻे थो इन ॻाल्हि लाइ। बसि अञा करे जिते बि हुजे त ख़ुशी रहे,
मुंहिंजी दुआऊं हिननि सां गॾु आहिनि, तमामु हिन जूं मोहबतूं मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजूं हिननि सां मोहबतूं आहिनि। मुंहिंजा बच्चा आहिनि सभई वॾे प्यार मान शान सां मूं पालिया आहिनि। शनी जॾहिं नंढड़ी हुई संदसि पीउ जो साथ हो, हाणे जॾहिं शनी वॾी थी पीउ हलियो वियो हलियो, वरी शनि जॾहिं पीउ हलियो वियो हलियो त भाउ शनि खे संभालियो, वरी उहो भलियो वियो हलियो। इहे यादूं इहे साल कम हाणे शनि जी शादी त मूं शौक़ सां कराई आहे, भले कुदरती फर्ज़ आहे हिकिड़ो निभाइणो आहे, लाहिणो आहे, पर आउं तमामु मानूस थी वई आहियां। कंहिंजी न करियां त सही हो, मूंसां हिकिड़ो पुटु वियो हलियो, मूंखां ॿियो पुटु वियो हलियो, पर हाणे बि तव्हां सां गॾु आहिनि आंटी शनी? बिल्कुलु अलाह करे ख़ुशी, बिल्कुलु ख़ुशियूं आहिनि मूंखे, मूंसां गॾु ई आहे। पर उहा जेका पहिरीं जेको ॻाल्हि हूंदी सां हाणे न आहे। हमेशह गॾु तव्हांजी अखियुनि जे साम्हूं, बिल्कुलु बिल्कुलु उहो शयूं त हमेशह यादि ईंदियूं तव्हांखे बि, छो जो तव्हां मुंहिंजे ख्याल में असां शैनी खे जेतिरो सुञाणूं था, असां त तसवुर बि नथा करे सघूं त कॾहिं ही शादी करे छॾे हली वेंदी मां बि, है न? माना असां इहो सोचियो त न, तव्हां हाणे सोचे छॾियो, यादि करे छॾियो आहे त हाणे अम्मी सां गॾु ई पूरी ज़िंदगी। आदि कयो एक्चुअली, पोइ इहो यादि कीअं टुटो? इहो हिन अम्मी बसि मूं सोचियो त बाबा वियो हलियो, हिननि जो भाउ वॾो वियो हलियो, बाक़ी नंढड़ा रहिजी विया, ईअं न्याणी मूंखे न चवे त मूंखे पंहिंजी मां पंहिंजे इस्तेमालु लाइ रखी छॾियो या छा। अहिड़ियूं धीअरूं आंटी तमामु घटि हूंदियूं आहिनि, भले घटि पुट वधीक, बिल्कुलु फख़्र हूंदियूं आहिनि पंहिंजी माउ जे लाइ, पंहिंजी पीउ जे लाइ, पंहिंजी फैमिली। मुंहिंजी धीअ फ़ख़ुरु रही आहे मुंहिंजे लाइ, मुंहिंजी दिलि तमामु फ़ख़ुरु रही आहे, पूरे क़ौम लाइ फ़ख़ुरु रही आहे। ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे पंहिंजे धीअ ते, मूंखे नाज़ आहे वॾो, अलाह करे त सदाईं आबाद हुजे, जिते बि हुजे त आबाद हुजे, मूंखे वॾी ख़ुशी आहे इन लाइ। जॾहिं तव्हां जहिड़ी माउ जी दुआ, उनजो साथ गॾु हूंदो त वो धीउ हमेशह जिथे हूंदी दुनिया जे कंहिं बि कुंड में हुजे। हर टाइम में मुंहिंजे लाइ शनी तमामु मददगार रही आहे, भाउरनि खे भेणनि खे तमामु सुठी सपोर्ट रही आहे, ऐं भाउर भेणूं बि हिन जा तमामु सुठा सपोर्टर रहिया आहिनि, ऐं हिक ॿिए सां हमेशह साथ रहियो आहे, मज़बूती सां साथ रहियो आहे। हिन वक़्तु जेको शनीअ जी शादी मुंहिंजे लाइ वॾो इम्तिहान आहे, थी गुज़रियो, पर अञा हलंदो जेसीं मुंहिंजे साह आहे सिसीअ में। पर अलाह करे त ख़ुशि हुजे, जिते बि हुजे आबाद हुजे। हाणे इहे इन फर्ज़ खां आजी थी वई आहियां, अॻियां मूंखे जवाबु ॾियणो आहे, हिननि जे बाबा खे बि जवाबु ॾियणो आहे, अलाह खे जवाबु ॾियणो आहे। ऐं बसि हीअ मूंखां ईअं न चए मूंखे त अम्मी मुंहिंजी मूंखे ईअं विहारे वई हली जा छा। तव्हां जहिड़ी एतिरी मोहबत कंदड़ ऐं चवंदा आहिनि जेको हमेशह हिकिड़ी शफ़क़त जो हथु रखंदड़, माना मां न बल्कि पीस करे पालण, ही अॼुकल्ह जे माशरे में, असांजे माशरे में तमामु ॾुखियो आहे हिकु औरत जे लाइ पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजे पुटनि खे पालण, वरी उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां हलाइण, एतिरी सुठी तरबियत ॾियण, बहितरीन परवरिश, छो जो जेको अॼुकल्ह जे असां दौर में ॾिसूं था त किथे विञाइजी वई आहे, माना गुम थी वेंदा आहिनि, पंहिंजात गुम थी वेंदी आहे, माण्हू गुम थी वेंदा आहिनि, वॾा वॾा थींदा आहिनि, हर को पंहिंजे रस्ते निकिरी वेंदो आहे, कोई पंहिंजे रस्ते निकिरी वेंदो आहे। ऐं रूबी बाबा बि असांखे अर्लियर एज में छॾियो, बाबा जी एज बि एॾी वॾी न हुई जॾहिं बाबा जो साथ असां सां टुटो। अच्छा, उन वक़्त में बि अम्मा हिकु मर्द थी असां सभिनी खे हिकिड़े कुंबे में। तव्हांखे यादि आहे बाबा जो फेस? बिल्कुलु 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 फेस छा, ऐं तक़रीबन बाबा खे 13 साल थियनि बाबा जो असांजो विछोड़ो आहे, ऐं बाबा जो मुंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो पावरफुल रोल रहियो आहे, ॾाढो मज़बूत। ऐं आउं सम्झां पई त अलाह पाक अगरि मूंखे कंहिं मंज़िल ते पहुचायो आहे इज़त जे मामले में या शोहरत जे मामले में, बिकॉज़ ऑफ माय फादर एंड माय फैमिली। एज़ यू नो, बाबा जी जेकी शबिया मुंहिंजी माउ में आहे, मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजे पीउ जा ॿ रोल जेके आहे न उहो तव्हां में आहिनि, तव्हां में एग्ज़ैक्टली बिल्कुलु। पीउ ऐं माउ जी जेको छवि आहे उहो वरी तव्हां में आहे, औलाद में ईंदी आहे अल्हम्दुलिल्लाह।
ऐं थोरी घणी मुंहिंजी अम्मी चवंदी आहे त तुंहिंजे पीउ जी जेकी आहे मूंखे नज़र ईंदो आहे उहो तुंहिंजे चहिरे मां नज़र ईंदो आहे सो हू अम्मा माना मर्द थी बि असांखे पालना कई त प्लस माउ थी बि हुनजी पालना असां सभिनी लाइ माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह असीं पंज भाउरनि मूंखे ऐं 3 भेनरूं आहियूं 5 मां हिकिड़ो त वियो जुदा थी बाक़ी जेकी 4 मज़बूती सां बसि असां जॾहिं इमरान भाई जो थियो जॾहिं उन खां पोइ शैनी खे असां हिकु अलॻि ई उन में ॾिठो कॾहिं माना मूं हिनखे खिलंदे कोन ॾिठो जिते बि शोज़ में कॾहिं बि मुलाक़ात थींदी हुई हमेशह हिननि खे दिलासा ॾींदासीं पर हाणे बि ॾिसो न अखियुनि में हुननि जे पाणी चवंदा आहिनि वञण वारा त हलिया वेंदा आहिनि पर जेके ज़िंदा हूंदा आहिनि उहे रोज़ मरंदा आहिनि उन्हनि यादनि सां उन्हनि ॻाल्हियुनि सां उन्हनि लम्हनि सां जेके गॾु गुज़ारे छो हमेशह गॾु ई गॾु हूंदा आहिनि तव्हां सां हमेशह गॾु जिथे माना सम्झो न पाछो सायो थी करे जिते शैलीला हूंदी हुते इमरान ज़रूरु हूंदो उते ज़रूरु हूंदो मुंहिंजी मीडिया जा तक़रीबन सभु माण्हू मूंखां वधीक हुनजा दोस्त हूंदा हुआ जॾहिं विछोड़ो थियो हुयो इमरान जो तॾहिं मीडिया जा माण्हू ईअं रुना पिया ॼण उन्हनि जो सॻो को भाउ हुजे सिद्धार्थ भाउ आहे शैला आहे अदा नजफ़ आहे अदा बशीर ख़ासकेरी आहे ऐं ॿिया अहिड़ा अनेक माण्हू आहिनि जंहिं ओछंगारू ॾेई रुना हुआ इमरान जे विछोड़े छो त हुननि खे लॻो पियो त हीअ अलमियो आहे हीअ हिकिड़ी अहिड़ी अणमुदाइतो विछोड़ो आहे जेको हू असीं सभु बर्दाश्त कोन था करे सघूं थी अणमुदाइतो विछोड़ो आहे ॾाढो त असीं सभु इन कर्ब मां अञा ताईं न निकिता आहियूं 1.5 साल तक़रीबन थियण वारो आहे सदियूं गुज़री वञनि साल जो हिकु अहिड़ो ॾींहुं न आहे रूबी जंहिंमें असांखे उहो भाउ यादि न करे असांजे ॿाहिरि घुमण में फिरण में ड्राइविंग में शादीअ में शॉपिंगनि में शोज़ में रिकॉर्डिंग्स में माना उनजो को अहिड़ो वाक़ियो या अहिड़ो का ॻाल्हि न जेके असीं विसारे सघिया आहियूं हिकु पंज इमरान असांखां जुदा थियो ज़िंदा ई आहे विच में चवंदा आहिनि मां उहो ई चवां पई न माण्हू हिकु दफ़ा मरंदो आहे पर जिन जे लाइ मरंदो हू रोज़ मरंदा आहिनि हर रोज़ उन्हनि जे लाइ उहो ई तकलीफ़ उहे कर्ब में मुब्तला हूंदा आहिनि छो जो असां हमेशह हिकु खिलंदड़ शैनीला खे हमेशह ॾिठोसीं माना कॾहिं इहो फील बि कान कयो त यार ठीकु आहे अहिड़े हिसाब सां पर हुन ॾींहं खां पोइ माना हिननि खे जेम शो लास्ट टाइम मूंखे यादि आहे शो थियो असां सभु हुयासीं पर माना कीअं कंट्रोल कयूं यकीन मञो त सभु शो ते हुयासीं काशिफ भाई हुयो नजर भाई हुयो सभई हुयासीं पर पोइ बि कीअं हिनखे कंट्रोल करायूं कहिड़ो दिलासो ॾियूं अहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ऐं किथां आणियूं जंहिंजे करे उनखे सुकून मिले ऐं हू ख़ामोश थिए इंसान वटि उनता न हूंदा आहिनि ऐं लफ़्ज़ इहे सभु शयूं फिटी बेमाना हूंदियूं आहिनि जॾहिं माना हूंदी आहे सिर्फ़ु उहो चहिरो जेको मिलणु नामुमकिन आहे ऐं रूबी आउं सम्झंदी आहियां त मुंहिंजी माउ खे जेको वॾो धचको लॻो पंहिंजे हस्बैंड जो लॻो माना असांजे बाबा जो वरी उन ई ॾींहुं डेथ थी असांजी नानीअ जी पर आउं ज़िंदगीअ जा हिकिड़ा ॿ मज़बूत सहारा औरत लाइ माउ ऐं हस्बैंड इहे ॿ वॾा सहारा हूंदा आहिनि इहे ॿई जॾहिं सहारा ख़तमु थी वेंदा आहिनि त औरत तक़रीबन डिस्ट्रॉय हूंदी आहे मुअल हूंदी आहे पर आउं सम्झंदी आहियां अगरि जिगरी धक लॻे जिगर जो धक लॻे त उहो उन ॾुख जो त को ॾुख ई न आहे न जंहिंखे जंहिंजो अंदर जो धक जंहिंजो ज़ाया थी वञे ख़तमु थी वञे त उहो टोटली डिस्ट्रॉय थी वेंदो आहे ऐं हिन माउ खे सलाम आहे हिननि ॾुखनि हूंदे बि सुखनि हूंदे बि हिन न्याणी जो फर्ज़ु लाथो हालांकि मुंहिंजी ऐं सपोर्टिव आहियां काफ़ी मोरल सपोर्ट ॾाढी आहे मुंहिंजी हिन घर में मूंखे सभु चवंदा तूं मर्द आहे बिल्कुलु मर्द थी करे हिन घर खे हलायो आहे एतिरनि सालनि ताईं नंढपण जो साथ ऐं पर उन साल ॿ साल जी ॻाल्हि मर्द थियण खे मूंखे कंहिं मर्द कयो हिन मुंहिंजी माउ जॾहिं मुंहिंजे जवान भाउ जॾहिं विछोड़ो थियो त अम्मा असां सभिनि खे हेॾो वॾो विछोड़ो माना हिकिड़ो दफ़ा इन विछोड़े जो त को जवाब ई न आहे जेको अलाह पाक असांखे हेॾो ॾुख ॾिनो पर इन विछोड़े में मुंहिंजी माउ जो वॾो सपोर्ट कई त वरी बि इन ॾुख में असां सभिनि खे खणी हली इन खां सवाइ माना हिकिड़ो त भाउ जो विछोड़ो ऐं ॿियो मर्द आऊं माना मुंहिंजो काफ़ी हिन घर में हिकिड़ी मोरल सपोर्ट रही आहे
फाइनेंशियली ये सब ये बात जो ॻाल्हि बाद जो ऐं सम्झा पई त हर औरत जो इहो फर्ज़ आहे अल्लाह ताला हुन में एबिलिटी ॾिनी आहे अगरि उहो कमाए पंहिंजनि फैमिली भाउरनि भेणनि खे खाराए थी त इन में को हर्ज न आहे जीअं की मर्द ते फर्ज़ हूंदा उहो सेम औरत ते फर्ज़ हूंदो आहे उहो सिर्फ़ु आउं न आहियां इहे तव्हां सभई आहियो सभु अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके पंहिंजे फैमिली खे सपोर्ट कंदियूं आहिनि इहे त मेन फर्ज़ आहिनि जेके लाहिणो आहे छो त मर्द त हमेशह खां कमु कंदो आहे नंढपण खां ॿुधंदा ईंदा आहियूं पर चेंज त उहो आहे न जेको तव्हां कयो असां जॾहिं चेंज जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं बदिलाव जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं चवंदा आहियूं कुझु ॿियो कजे दुनिया में चवंदा आहिनि असां पैदा त जानवर बि थींदा आहिनि इंसान आहियूं जेकॾहिं असांखे पैदा कयो त कुझु न कुझु करे वञूं कुझु न कुझु ऐं उन ऐं जॾहिं अहिड़े ॾुखे वक़्त में इमरान जो विछोड़ो वरी फौरन मुंहिंजी शादी 1.5 साल जे गैप खां पोइ वरी फौरन माना मुंहिंजो बि हिकिड़ो अहम रोल आहे हिन घर में उहो बि सम्झो त जॾहिं नियाणी जी शादी थी वेंदी आहे डेफिनेटली त हुनजो बाप ख़तमु थी वेंदो आहे असांजी सोसाइटी में जॾहिं औरत जी शादी थी वेंदी आहे त उहो पराए घर जी थी वेंदी आहे इहो हिकिड़ो अलमियो आहे खैर नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जी तरफ़ वापसि मोटी ईंदासीं तव्हां सां सां गॾु यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई न हाणे आंटी खां पुछंदा सिराज भाई कीअं आहिनि ख़्यालु रखनि था ओतिरो जेतिरो तव्हां रखंदा आहियो शैनी जो मां जो त कोन आहे वधीक सिराज खां पुछंदासीं तव्हां ॿुधायो तव्हांखे छा लॻंदो सिराज भाई सुठो आहे तमामु सुठो आहे ख़्यालु रखंदा हूंदा एतिरो एतिरी क़रीब कान उन्हनि जी आई आहियां ऐं पर रखंदा इंशाअल्लाह रखंदा इहो न अञा घणो हिन खां बि वधीक घणो हुजे मुंहिंजी दिलि चए थी मां बि तव्हां सां गॾु ईअं करे ईअं विया शैनी जी शादीअ खां पोइ ऐं लेटंदी आहे पलंग ते शैनी बाज़ जो रियाज़ कंदी आहे ऐं भरिसां वेहंदी आहियांसि पोइ रियाज़ मूंखे ॿुधाईंदी आहे गाना मूंखे ॿुधाईंदी आहे पोइ मूंखे रोंदा पियो वेठा हूंदासीं हीअं रियाज़ बि कंदी पई आहे मूंखे सुकून बि ईंदो आहे पोइ पल पल ॻाल्हियूं यादि बि ईंदियूं आहिनि पर हाणे जॾहिं उहो मूंखां पिछड़ी वई आहे त हाणे इन लम्हनि खे आउं हर वक़्तु यादि करियां थी हिन लम्हनि खे हर वक़्तु यादि करियां थी त चवां थी अलाह साईं हाणे मूंखे तूं जल्द खणी वञे हाणे जेतिरो जिंदसि तेतिरा सदमा ॾिसंदसि हाणे तव्हां कोई सदमो कोन हाणे छा सोचींदी आहियां मुंहिंजी नंढड़ी सुहाई आहे अलाह करे इन जॻह ते अचे त असीं इन खे वरी इन मैदान ते न आहियूं त मुंहिंजी माना ख़ुशी पूरी थी अहिड़ियूं माऊं शैनी तव्हां इलाही लकी आहियो तमामु ॾाढा लकी आहियो अगरि आउं चयो न अगरि आउं थोरी घणी कामयाब आहे त बिकॉज़ ऑफ माय मदर अहिड़ी सादी मां हूंदी उन छोकिरीअ खे त न लहर न लॻियो पुटनि खे चवंदा आहियूं बाबा निकिरो जेको कुझु करिणो अथव करियो असीं तव्हां सां गॾु आहियूं ॿाहिरि वञो पुटु वीचारो नंढपण खां अची ॿाहिरि हलियो उन त वीचारे हिते कुझु ई कोन्हे ॾिठो सफ़ा ॿाहिरि हलियो उन लाइ त ही मां जो अंदरि हूंदो आहे हर वक़्तु परेशान रहंदी आहियां पुट जे लाइ त वीचारो कुझु कोन्हे थो आयो जल्दी शादी करे वियो बसि ईंदो आहे झटके में ईंदो आहे उनखे बसि हर वक़्तु परेशान उन में रहंदी आहियां ॾिसंदी आहियां उनजी छबी ॿियो पुटु मूंखां विछड़ी वियो हलियो आहे अलाह साईं हिननि खे वॾी जमार मौला मुश्किल कुशा ॾे वधाइनि विझाइनि नंढड़ो मुर्तज़ा जो नंढड़ो आहे अलाह साईं उनखे वॾी जमार ॾे इम्तियाज़ अली जो वॾो नंढड़ो आहे नंढड़ी वॾी धीअ जो नंढड़ो आहे वॾो अलाह साईं उनखे वॾी जमार ॾे चल जिथे बि ॼण उते ख़ुशि हुजनि हयाती हुजनि चल वॾी जमार मौला हुसैन ॾियनि आबाद हुजनि शेरिला खे अलाह साईं वॾी जमार ॾींदो ख़ुशियूं नसीब कंदुसि रब पाक जेतिरो मूंखे ख़ुशि कयो आहे अलाह उन खां वधीक ख़ुशि कंदुसि रब पाक इन दिलि सां मूंखे बि मथे त अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो रब पाक